हलन सां ॾिठियूं अहम ख़बरां ते पहुचाईंदा हलूं। सखर में जेल खाते के सलाहकार एजाज़ जखरानी जा आमदनी का वधीक असासा ठाहिण वारे केस में अदालत एजाज़ जखरानी की ज़मानत में 20 अक्टूबर ताईं वाध करे छॾी आहे। आगाह कयो पिया जेल खाते के सलाहकार एजाज़ जखरानी जा आमदनी का वधीक असासा ठाहिण वारे केस में अदालत एजाज़ जखरानी की ज़मानत में 20 अक्टूबर ताईं वाध करे छॾी आहे। तफ़सील वठंदासीं सखर में शायद चना खां। शायद आगाह कजो छा तफ़सील आहिनि? बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर बेंच में एपीपी अगवान एजाज़ जखरानी के आमदनी का वधीक असासा थियण वारो केस बाबत ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच एजाज़ जखरानी की ज़मानत में 20 अक्टूबर ताईं वाध करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सखर के डबल बेंच केस की ॿुधणी कई। जेलनि बाबत सिंध जो सलाहकार एजाज़ जखरानी संदसि वकील ऐं नेब प्रोसिक्यूटर अदालत में पेश किया। अदालत एजाज़ जखरानी रेफरेंस में नामज़द औरत लबना के ट्रायल कोर्ट से राब्तो करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जंहिं ते अदालत पारां हुकुम जारी कयो वियो त लिबना के हाणे सिंध हाई कोर्ट अचण की ज़रूरत न आहे, उहा ट्रायल कोर्ट सां राब्ते में अचे। इन मौक़े ते नेब प्रोसिक्यूटर अदालत खे आगाही ॾिनी त एजाज़ जखरानी ज़मानत जो ग़लति फ़ाइदो हासिल कयो आहे। जैकमाबाद में एजाज़ जखरानी के गिरफ़्तार करण लाइ पहुचल नेब टीम मथां हमलो कयो वियो, उनकी ज़मानत रद्द कई वञे, जंहिंते अदालत रिमार्क्स ॾिना त इन हमले के मामले में इन केस जो को ताल्लुक न आहे। अदालत धुरनि जा दलील ॿुधण बाद एजाज़ जखरानी की ज़मानत में 20 अक्टूबर ताईं वाध कई आहे। यादि रहे त सूबाई मुशीर जेल खातो एजाज़ जखरानी समेत 5 जवाबदारनि ते अदालत में असासा ठाहिण जो रेफरेंस दाख़िल कयल आहे। रेफरेंस में नामज़द 3 जवाबदार अॻी जेल में आहिनि, जॾहिं त एजाज़ जखरानी ऐं ॿियनि जवाबदारनि ते 74 करोड़ का वधीक असासा ठाहिण जो इल्ज़ाम आहे। जी ठीक है शायद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।